अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? जीअं त आज़ादी वीक असां सेलिब्रेट करे रहिया आहियूं, जंहिंजो अॼु ॿियो ॾींहुं आहे ऐं उहा ई हिकिड़ी उमेद ऐं जोश आहे असांजे अंदर में। ऐं मां ॾिसां पई जंहिं वक़्तु ऑफिस अचां पई त जाइ जाइ ते मूंखे स्टॉल्स नज़र अची रहिया हुया, पाकिस्तान जो झंडो नज़र अची रहियो हुयो ऐं ॿारनि जो जेको आहे रश नज़र अची रहियो हुयो। स्कूल मां ॿार जेके अचनि पिया उहे स्टॉल्स ते बीठा हुया, के बैजिस पिया वठनि, के बैंड पिया वठनि, के वरी जेको आहे उहो झंडो पिया वठनि, के झंडियूं पिया वठनि। ऐं उन वक़्तु मां इहो ई सोचां पई त कंहिं वक़्त में जेका अॼु जी यूथ आहे या जेका असांजी नौजवान नसल आहे, इहे अटे सां झंडियूं हणंदा हुया, अटे सां झंडियूं हणंदा हुया। असां बि शायदि हयूं हूंदियूं इहे झंडियूं अटे सां। ऐं अॼु उहा ई जनरेशन ॾिसां थी, उहा ई यूथ ॾिसां थी त इन ई अटे जे लाइ जाइ जाइ ते परेशान नज़र थी अचे। उन वक़्तु अटो सस्तो हो, जो अटे सां घर वारा चवंदा हुआ त झंडियूं तव्हां हणो, पंहिंजो शौक़ु पूरो कयो। अॼु जेकॾहिं असां अटो ईअं खणूं पंहिंजे ॿारनि खे ॾियूं त असां त उन्हनि खे जेको आहे दड़का ॾींदासीं त ख़बर कोन अथव अटो केॾो महांगो आहे, केॾी महिनत सां कमायूं था ऐं तव्हां अटो ईअं ज़्यान था कयो पिया, तव्हां झंडियूं था हणो हुन ते। त इहो फ़र्क़ु आहे उन वक़्त में ऐं अॼु जे वक़्त में, अॼु जे दौर में इहो फ़र्क़ु आहे त अॼु असां झंडियूं हणण जे लाइ अटे जो इस्तेमालु नथा कयूं। असां ॾोर वठूं था, असां टेप्स वठूं था, उन सां घरनि में झंडियूं हणूं था, पंहिंजो शौक़ु पूरो कयूं था, पंहिंजे ॿारनि जो शौक़ु पूरो कयूं था। अॼु मां हिकिड़ी लेडी ॾिठी, हिकिड़ी मां ख़ातून ॾिठी, मां पंहिंजी भेण ॾिठी जेका पंधु वञे पई ऐं थोरो ट्रैफिक हुयो त ज़ाहिर आहे गाॾी थोरी आहिस्ता आहिस्ता पई हले, बिल्कुलु मुंहिंजे भरिसां खां गुज़री वई। हू पंहिंजी दुनिया में गुम हुजे, हलंदी वञे, सुठी फैमिली जी लॻे पई, सुठा कपिड़ा मतिलबु कवर्ड हुई, जॉगर्स पातल, हथ में कुझु पेपर्स हुया ऐं मूंखे अलाए छो उन जे मुंहं ते हिकिड़ी मायूसी नज़र आई ऐं हुनजी अखियुनि में लुड़क बि ॼण मूंखे महसूसु थियो ऐं हुनजो चहिरो इलाही लथल हुजे। त मां इहो ई महसूसु कयो त अॼु असां आज़ादी जे लाइ जाखोड़ करे रहिया आहियूं, पंहिंजी आज़ादी खे सेलिब्रेट करे रहिया आहियूं, पर इन आज़ादी जो कहिड़ो फ़ाइदो जॾहिं असांजी अवाम परेशान हुजे। आज़ादी खे मल्हाइण जो मक़सदु ऐं आज़ादी खे सेलिब्रेट करण जो तॾहिं मज़ो आहे जॾहिं असांखे उहे बेनिफिट्स मिलनि, असांखे उहे शयूं मिलनि त असां बि चऊं था हा ठीकु आहे, असांखे आज़ादी मिली, असांखे ही आज़ादु मुल्क मिलियो, असां आज़ादी सां साह खणी रहिया आहियूं, अल्हम्दुलिल्लाह सभु कुझु आहे, हर नेमत आहे, पर हीअ मायूसी कॾहिं ख़तमु थींदी? इन मायूसी मां निकिरणो आहे। 80 साल थियण वारा आहिनि पाकिस्तान खे आज़ादु थींदे, अॼु बि असां मायूसी जो शिकार आहियूं, परेशानी जो शिकार आहियूं। पेट्रोल ते अॼु असां विढ़ी रहिया आहियूं, पेट्रोल ते अॼु असां ॻाल्हाए रहिया आहियूं। हालांकि हर मुल्क में पेट्रोल महांगो आहे, उन्हनि जी करंसी बि डिफरेंट आहे, उन्हनि जो जेको आहे रेवेन्यू जनरेट करण जो तरीक़ो बि अलॻि आहे। असां छा था कयूं? असां वटि खोड़ तरीक़ा आहिनि रेवेन्यू जनरेट करण जा, पंहिंजी इकोनॉमी खे बहितर करण जा असां वटि खोड़ तरीक़ा आहिनि, पर असां उन्हनि ते जेको आहे कमु नथा कयूं। असां वटि टूरिज़म इलाही बहितरीनु आहे, असां पंहिंजे टूरिज़म खे नथा ओपन कयूं। असां वटि इलाही अहिड़ियूं हिस्टोरिकल प्लेसिस आहिनि जेके असां उन्हनि खे मेंटेन कयूं, उन्हनि ते कमु कयूं, उन्हनि खे ठाहियूं त असांजो टूरिज़म खुले। असां कश्मीर जी तरफ़ वञी सघूं था, असां रत्ती गली जी तरफ़ वञी सघूं था, असां गिलगित बल्तिस्तान जी तरफ़ वञी सघूं था। असां वटि खोड़ जायूं आहिनि टूरिज़म जे लाइ, असां इन मां रेवेन्यू जनरेट करे सघूं था। असां मूवीज़ मां पंहिंजो रेवेन्यू जनरेट करे सघूं था। सिर्फ़ु ड्रामनि सां कमु न हलंदो, सिर्फ़ु इंडस्ट्री खे ड्रामा न खपनि, असांखे सिनेमा बि खपे, असांखे रिवाइवल खपे सिनेमा जो, असांखे सिंधी मूवीज़ खपनि, असांखे सभु पंहिंजी जेके बि सूबा आहिनि असांजा 4 जेके बि असांजूं ॿोलियूं आहिनि, असांखे सभु सुठियूं साफ़ सुथरियूं घरेलू
इन्हनि ते माहौल ते असांखे सभु मूवीज़ खपनि, असांजी गवर्नमेंट इन्हनि ते बि कमु करे। मां पंहिंजे प्रोग्राम जे तवसुल सां अॼु मां इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त असांजे स्टेज ड्रामनि खे, असांजे सिनेमा ते कमु कयो वञे। असांखे ज़रूरत आहे, छो जो हर मुल्क कमाए थो पंहिंजी मूवीज़ मां ऐं पंहिंजे शायदि ड्रामनि मां कमाईंदो हूंदो। टर्की कीअं थो कमाए, टर्की जा ॿिया बि रिसोर्सिस आहिनि कमाइण जा, पर टर्किश ड्रामा तव्हां ॾिसो, असां था ॾिसूं पिया, असां उन ते डबिंग था कयूं, असां उन मां कमायूं था, डब करे उन मां कमायूं था। असांजा आर्टिस्ट उहे डबिंग कनि था, उन्हनि खे पे मिले थी, उहो पेॾो कमु था कनि, पर असां छो ॿियनि जे ड्रामनि जी डबिंग कयूं? छा इहे शयूं असां पाण नथा ठाहे सघूं? छा असांजी हिस्ट्री एॾी मज़बूत कोन्हे छा? असांजी सिंध जी हिस्ट्री आहे, असांजे पाकिस्तान जी हिस्ट्री आहे, असां वटि खोड़ प्रोजेक्ट्स आहिनि, खोड़ जेको आहे टॉपिक्स आहिनि जिन ते असां कमु करे सघूं था, असां पंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन करे सघूं था। पर अफ़सोस आहे असां कुझु बि नथा कयूं। हाणे पे बैक जो वक़्तु आहे। कल्ह बि जीअं असांजा गेस्ट आया, उन्हनि बि इहो ई चयो त पाकिस्तान असांखे इलाही कुझु ॾिनो आहे, असां छा ॾिनो आहे? असांखे बि कुझु ॾियणो आहे ऐं इहो पे बैक जो वक़्तु आहे। सो मुंहिंजे ख़्याल सां त असांखे डे बाय डे मायूसी जे अंदरि वञण जे बजाए असांखे कुझु न कुझु महिनत करणु घुरिजे। असांखे पंहिंजे वतन जे लाइ महिनत करणु घुरिजे, पंहिंजे शहर जे लाइ, पंहिंजी सिंध अमड़ जे लाइ असांखे महिनत करणु घुरिजे। पंहिंजी पंहिंजी जाइ ते जिथे जिथे बि आहियूं पंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन ॾियो। कोई वण लॻाए पंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन ॾिए, कोई पंहिंजे पाड़े खे साफ़ सफ़ाई जो ख़्यालु रखी करे पंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन ॾिए, कोई पंहिंजे पाड़ेसरी जो ख़्यालु रखी करे कॉन्ट्रीब्यूशन ॾिए। इहे शयूं आहिनि, इन सां ई जेको आहे न बहितरी ईंदी। सो पंहिंजे प्रोग्राम जो असां स्टार्ट वरितो आहे। ऐं हा, ॿी ॻाल्हि रहिजी वई, अॼु मुल्क गीर हड़ताल बि आहे सॼे पाकिस्तान में पेट्रोल जे करे। सो रस्ता तव्हांखे ख़बर आहे त बंदि हूंदा, इन ई करे डाइवर्जन्स वठो। ऐं अॼु जो ॾींहुं जेको आहे कुझु अहिड़ो आहे त मैप्स खे घणो फॉलो न कजो, जिते जंहिंखे रस्तो मिले उतां निकिरी वञिजो। ऐं कोशिशि इहा ई कजो त जेकॾहिं फैमिलीज़ सां ॿाहिरि निकिरण जो इरादो आहे अॼु 4 बजे खां पोइ, 5 खां पोइ, त अॼु न निकिरिजो। बहितरु इहो ई आहे त घरनि में सेफ एंड साउंड रहिजो। ऐं जेकॾहिं ॿाहिरि आहियो किथे बि त पंहिंजो इलाही ख़्यालु रखिजो। ऐं कोशिशि इहा ई कजे त जेकॾहिं हड़ताल आहे त पुरअमन हड़ताल थिए, जंहिंमें काई बि अहिड़ी कार्रवाई न थिए त बहितरु आहे। पुरअमन एहतजाज कजे, पुरअमन हड़ताल हुजे त उहो वधीक बहितरु आहे। सो हलूं था शोभी भाई जी तरफ़ ऐं पोइ हलंदासीं पंहिंजे गेस्ट जी तरफ़। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। कैसे हैं शोभी भाई? ठीक है, बेहतरीन। अस्सलाम वालेकुम। पाकिस्तान आज़ादी वीक, और हम इसे ना फरामोश तो नहीं कर सकते कि जो पिछली कुर्बानी है उसमें हम, ये एक आज़ाद मुल्क है, जमहूरी मुल्क है, और शुक्र अल्हम्दुलिल्लाह कि हम आज़ाद हैं पाकिस्तान। अब जो टेंसेस हैं, परेशानियाँ हैं, वो ज़िंदगी के साथ हैं मेरी बहन। हाँ, वक्ती जी। हैं, इंशाल्लाह तो दूर उसमें हो यह है जाएंगे। कि यकीनन मुझे यकीन है कि हुकूमत पाकिस्तान कुछ ना कुछ ज़रूर इंशाल्लाह, करेंगे इंशाल्लाह। इंशाल्लाह। और आपने बहुत अच्छी बात की कि हमें ख़ुद भी कुछ करना चाहिए। सबसे पहले हमें अपना घर देखना चाहिए, हमें अपना घर साफ़ सुथरा रखना चाहिए, उसके आगे भी देखना चाहिए कि क्या है। अगर हमारे एरिया मोहल्ले में जो लोग हैं उनको मिल के जैसे पहले करते थे। जब मैं छोटा था मुझे बड़ा मज़ा आता था ये रहने का, क्योंकि एक ऐसा लगता था हम एक फैमिली हैं, एक एरिया नहीं है, सब मिलजुल के कोई ना कोई परेशानी होती थी उसको सॉर्ट आउट कर लिया करते थे मिल के, सिर्फ ख़ानदान ही नहीं, अहले मोहल्ला। तो वही जज्बा, वही प्यार अगर हम पाकिस्तानियों में रहेगा तो हमारा मुल्क बहुत बेहतर हो जाएगा। बेहतर तो है ही, अल्लाह का शुक्र है, यानी कि और अच्छा दोबारा वैसा ही साफ हो जाएगा। इंशाल्लाह, इंशाल्लाह, तो ये इंशाल्लाह। है। और मुझे बड़ी आज ज़रा थोड़ा सा अफसोस हुआ, मैं अपने तौर पे बड़ा खुश फहम हो रहा था कि मैं स्मार्ट और कमज़ोर हो रहा हूँ, लेकिन जब मैंने ग्रीन कुर्ता निकाला वो मुझे आया ही नहीं मेरी हाँ जी, तो मजबूरी में मुझे फिर ये आई एम नहीं, ये अच्छी लग रही है, अच्छी लग रही है। और मैंने सोचा कि मैंने कहा रोज़ ग्रीन नहीं पहनूंगी, कुछ मिक्स एंड मैच करके पहनूंगी, लेकिन आज इसमें भी, हाँ मुझे अंदाज़ा है, तो इसमें भी ग्रीन है शोभ भाई, ऐसी बात नहीं है, इसमें भी ग्रीन है, क्योंकि सबसे लाली कलर हमारे दिमाग में, हमारे दिल में है। हाँ। और इसमें कोई शक नहीं कि जो हमारा जिसे कहते हैं
मिली नगमे हैं, हाँ। हमारा तराना बहुत हसीन खूबसूरत है, और फ्लैग हमारा मुझे तो बहुत प्यारा लगता है अल्हम्दुलिल्लाह। क्योंकि उसमें एक आप देखें स्टार भी है, चांद भी है, और जो ग्रीन और वाइट कॉम्बिनेशन है वो किसी के पास नहीं है, हमें बड़ा खूबसूरत लगता है, हसीन। तो ये कलर हमें वैसे ही बड़ा हाँ, ये प्यारा लगता है माशाल्लाह सां। तो हाणे हलूं था पंहिंजे गेस्ट जी तरफ़, ऐं माशाल्लाह सां असांजो प्यारो भाउ आहे, तमामु सुरीली आवाज़ आहे, जॾहिं बि ईंदा आहिनि शो में असांखे ज़बरदस्त सॉन्ग्स ॿुधाईंदा आहिनि, ऐं असांजी सिंध जो नालो बि आहे, मशहूरु नालो आहे। अब्दुल्ला बलोच भाउ सां सां गॾु हिते मौजूदु आहिनि, उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बि बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हांखे आज़ादी इलाही इलाही मुबारक हुजे पाकिस्तान जी। बिल्कुलु, तव्हांखे मुबारक हुजे, सभिनी पाकिस्तानियुनि खे, सिंध वासियुनि खे मुबारक हुजे। ख़ैर मुबारक। कीअं पियो लॻे नंढपण जी आज़ादी ऐं हाणे जी आज़ादी में कहिड़ो फ़र्क़ु पिया ॾिसो? दरअसल नंढपिण जी जेकी आज़ादी, उन्हनि जो त माना ईअं सम्झो त महीने जा महीना इंतज़ारु कंदा हुआसीं त जश्न आज़ादी ईंदी, ऐं असां हुन जे लाइ स्कूल में जॾहिं पढ़ंदा हुआसीं त गीत गाना तयारु कंदा हुआसीं, क़ौमी गीत तयारु कंदा हुआसीं। हाणे दरअसल माना महसूसु ई नथो थिए त छो त इंसानु परेशानु आहे ॾाढो, महांगाई जे करे, इन जे करे उहे मोहबतूं, उहे जेके सिकून, उहे काफ़ी ख़तमु थी वियूं आहिनि। असां इहा ई दुआ कयूं त अलाह करे त मुल्क जो हालात सही थी वञे। इंशाल्लाह इंशाल्लाह, वक़्ती इहे शयूं आहिनि, अलाह बहितर कंदो। मायूसी हूअं ई बि गुनाह आहे, न करणु खपे मायूसी, मायूस न थियणु घुरिजे, सुठो सोचिजे त इंशाल्लाह अलाह बहितर ई कंदो। बिल्कुलु मायूसी कोन था कयूं, पर हिकिड़ी गुज़िरियल वक़्त जी ॻाल्हि था कयूं त उहो वक़्तु जेको वापसी न ईंदो, वक़्त जी ॻाल्हि था कयूं। कॾहिं बि वापसि कोन ईंदो। मायूसी त रब पाक दरहाल में इंसान ॾे थो। नंढपण गुज़री वियो, हाणे असां केतिरी बि कोशिशि कंदासीं न, उहो सिर्फ़ु यादि करे था सघूं, असांजी यादुनि में आहे असांजो नंढपण, पर हाणे उहो वापसि नथो अची सघे। पर हा, असां पंहिंजे औलाद में असां पंहिंजो नंढपण ॾिसी सघूं था। असां पंहिंजे भाइटियुनि भाणेजनि में, पंहिंजे जेके बि असांजे घर जा ॿार आहिनि, असां उन्हनि में पंहिंजो नंढपण ॻोल्हे सघूं था, उन्हनि सां रांदियूं खेॾी करे, उन्हनि सां वक़्तु गुज़ारे। हाणे जीअं असांजा माउ पीउ आहिनि, हिकिड़ी एज में अची, सर्टेन एज में अची, उहे बि नंढड़ा थी वेंदा आहिनि। हक़ीक़त अथव यार, उहे बि नंढड़ा ॿार थी वेंदा आहिनि। त उन्हनि सां बि जेकॾहिं तव्हां वक़्तु गुज़ारींदो, तव्हांखे ईअं लॻंदो त हीअ त मुंहिंजे नंढे हूंदे वारी ॻाल्हि करे विया। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। त समटाइम मूंसां त ईअं ई थींदो आहे, अम्मी कॾहिं कॾहिं अहिड़ी का ॻाल्हि करे वेंदी आहे, मां खिलंदी त मां चयो अम्मी तूं नंढड़ी आहे, चवंदी आहे शायदि उहो वरी माना ॿारणे माना ख्याल में अची वेंदा आहिनि। ज़ाहिर आहे, बिल्कुलु बिल्कुलु अचनि था, ऐं अलाह साईं सभिनीनि वालिदेन खे जेको आहे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे। हींअर पेट्रोल बि महांगो आहे, तव्हां आर्टिस्ट आहियो, मां इहो बि ज़रूरु पुछणु चाहींदसि त आर्टिस्टनि जे लाइ केतिरी हींअर परेशानी आहे? ख़ासि करे असां आर्टिस्टनि जे लाइ इहा परेशानी आहे त पहिरियां प्रोग्राम जेके हुया सो कुझु घणा मिलंदा हुआ, हाणे कुझु घटि थी विया आहिनि, ऐं उन खां अलावा इहो आहे जो महांगाई जे करे काफ़ी जेके माण्हू आहिनि सो उहे कुझु माना ख़ासि करे प्रोग्राम वग़ैरह नथा कराइनि। जीअं पहिरियां माना राति खाली न हूंदी, अॼुकल्ह काफ़ी फ़र्क़ु थी वियो आहे। वरी ज़ाहिरी आहे, को फ़नकार ॿिए शहर खां ॿिए शहर ताईं वञे थो त उनजो बि किरायो भाड़ो थो अचे, तो फीस वग़ैरह में मसला थियनि था, इहो काफ़ी फ़र्क़ु आहे। अच्छा, यानी पेट्रोल महांगे थियण जे करे इहो मसलो आहे, वॾो मसलो आहे। अच्छा जी हाँ। त इहो सिर्फ़ हिते पंहिंजो कराची में आहे या कराची खां ॿाहिरि बि आहे? कराची खां ॿाहिरि बि आहे ऐं हिते बि आहे, छो त लाज़मी आहे माण्हू का कन्विंस करे थो त उनजो ऑलरेडी जेको किरायो भाड़ो आहे उहो तेल जे हवाले सां ई उहो पंहिंजो रखनि था न, फ़र्क़ु त आहे न, उनजो फ़र्क़ु थी वियो आहे। त उन जे करे थोरो प्रोग्रामनि जे हवाले सां कुझु लॉस आहे। असां इहा दुआ था कयूं त अलाह करे त इहो कुझु मुल्क में सुधारो अची वञे, पेट्रोल ते कंट्रोल ते, छो त मेन शइ असांजो आहे पेट्रोल। अगरि उहो सस्तो हूंदो त हर शइ हले करे उन ते थी। पर जेकॾहिं मां तव्हांखां ॻाल्हि पुछां त जीअं आम आवाम जे तौर ते तव्हां पाण ॿुधायो त केतिरो लीटर हुजणु घुरिजे तव्हांजी नज़र में? अगरि मुल्क जे हवाले सां मां चवां त 200 त हुजे, कम से कम 200 ताईं हुजे। 200 ताईं हुजे। आपका क्या कहना है शोएब भाई? 200 तक तो होना चाहिए ना सर। वर्ल्ड की तो प्राइसेस और जगह पे यही हैं। अच्छा, अगर कहीं ज़्यादा हैं तो वहाँ वसाइल बहुत अच्छे हैं, कमाने के ज़रिए बहुत अच्छे हैं, लोग सुकून में हैं, तो वो अगर वो उस हिसाब से अगर देखते हैं कि 300, 350 या 400 वहाँ है तो वो उनके लिए ठीक है। हमारे मुल्क में बहुत है तो 200 बहुत बेहतर प्राइस है। इहा ई सजेशन आहे हर अवाम जी ऐं हर इंसान जी त पाकिस्तान में जेको आहे घटि में घटि 200 ऐं वधि में वधि 250। हाँ, वधि में 250 हुजे। हाँ, एतिरो सही आहे। वधि में वधि जेको आहे 250 हुजे, इन खां एक्सीड न करे, छो त ज़ाहिर आहे इन सां हर शइ महांगी थी थिए पई। पर जॾहिं पेट्रोल प्राइज़िस घटि बि अचनि था
थियनि था त ॿी काई बि शइ घटि नथी थिए। उहा महांगाई चोट चढ़ी पई आहे, चाहे तव्हांजो अटो हुजे, चांवर हुजनि, ऑयल हुजे, का बि मतिलबु खाइण पीअण जी शइ हुजे, तव्हांजा जेके किराया जेके थी विया, तव्हांजा रेंट्स थी विया, तव्हांजी बिजली थी वई, तव्हांजो गैस थियो, उन्हनि शयुनि में काई बि मतिलबु तव्हांखे नथी मिले रिआयत। उहे अञा वधंदा था वञनि पिया। सो बहरहाल उमेद त इहा ई आहे, इंटरनेशनल मार्केट क्रैश करे वई आहे पेट्रोल जे हिसाब सां। उमेद त आहे त लेट्स सी मे बि घटि थियनि प्राइज़िस, ऐं दुआ बि इहा ई आहे त अलाह करे त घटि थियनि। ॾिसूं छा थो थिए। हींअर प्रोग्राम जे स्टार्ट में तव्हां छा ॿुधाईंदा? जी, हींअर प्रोग्राम जे स्टार्ट में तमामु हिकिड़ी पुराणी धुन आहे, मुंहिंजे ख़्याल में लता मंगेशकर जी धुन आहे। सो तमामु बहितरीनु धुन आहे ऐं ही सराइकी शाइरी आहे। अच्छा अच्छा, उहा तव्हांजे पेश नज़र ज़रूरु, अचूं था। उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदी, ॾिसण इंशाअल्लाह। वारनि खे बि तमामु सुठो इंशाअल्लाह। लॻंदो। अखियां ते अजीब दियां राहे रोज तके दियां, किथों आसी मुहब मेरा पल पल पिया पुछे दियां। मीर हसन तेरी मोहब्बत विच पिया मां दियां मरदियां। ओ असल नहीं रहंदियां, रोवण दी रीत कनू। दे असांजे वेड़े उजड़ गए। पल को ना यूं साल गुजर गए, बस दे असांजे वेड़े उजड़ गए, वेड़े उजड़ गए। सिवा तेरे कोनी साथी, सिवा तेरे मेरा दिया कोनी साथी। फिर मुहाड़ा लिया कौन पाती, रो रो गुजर गई मेरी हयाती, रो रो गुजर गई मेरी हयाती। फिर कौन पाती, कदे फिर मुहाड़ा लिया कौन पाती।
मेरे मोरे बुतू आसी जडहे ईद अख्यां दी सी तडहे अंगण मुहब मेरे तू आसी जडहे ईद अख्यां दी सी तडहे जुदाई तेरी विच वता काले वेस पाती जुदाई तेरी विच वता काले वेस पाती कदे फिर मुहाड़ा लिया कौन पाती कदे फिर मुहाड़ा लिया कौन पाती रो रो गुजर गई मेरी हयाती रो रो गुजर गई मेरी हयाती कदे फिर मुहाड़ा लिया कौन पाती कदे फिर मुहाड़ा लिया कौन पाती खत्म रंज कर चा सजन थी तू साणी तेरा मीर हसन है खातिम कुठानी खत्म रंज कर चा सजन थी तू साणी तेरा मीर हसन है खातिम कुठानी मिलन लाए मिठड़ा मेरी दिल है आती मिलन लाए मिठड़ा मेरी दिल है आती कदे फिर मुहाड़ा लिया कौन पाती रो रो गुजर गई मेरी हयाती रो रो गुजर गई मेरी हयाती कदे फिर मुहाड़ा लिया कौन पाती कदे फिर मुहाड़ा लिया कौन पाती कदे फिर मुहाड़ा लिया कौन पाती बहितरीन बहितरीन माशाल्लाह धुन त हुई ॾाढी प्यारी आहे पर माशाल्लाह शाइरी बि ॾाढी सुठी थियल आहे माशाल्लाह माशाल्लाह मशहूर शाइर हुया मीरसन कुंडाणी पीरसन शाइर आहिनि तमामु बहितरीन ओल्ड शाइर जीअं थींदा आहिनि माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त हिते वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ जल्दी हाज़िर था थियूं रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम आ रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम आ रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम आ रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम आ रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम तूं टहक ॾई खिलंदो कर सड़े भल जा ज़मानो तूं टहक ॾई खिलंदो कर सड़े भल जा ज़मानो मुंहिंजी तो ही सभिनि सां तुंहिंजो वेठो वा दीवानो मुंहिंजा प्यारा छोटू जी थो मुंहिंजा सुहिणा छोटू जी थो मुंहिंजा प्यारा छोटू जी थो मुंहिंजा सुहिणा छोटू जी थो तूं टहक ॾई खिलंदो कर सड़े भल जा ज़मानो मुंहिंजी तो ही सभिनि सां तुंहिंजो वेठो वा दीवानो मुंहिंजा प्यारा
छोटू जी थो मुझा सोहना, छोटू जी थो मुझा प्यारा, छोटू जी थो मुझा सोहना, छोटू जी थो। मुझो तहन दुनिया खां हिकी सवाल वा, अखिड़ियूं ॾेखारे तोखे कंहिंजी मजाल वा। ओ मुझो तहन दुनिया खां हिकी सवाल वा, अखिड़ियूं ॾेखारे तोखे कंहिंजी मजाल वा। सभिनी खे ही ख़बर आहे तूं यार मुझो आहीं, पहिरियों ऐं आख़िरी सोहणा तूं प्यार मुझो आहीं। बेफ़िक्र थी तूं जानी मूंसां मिलंदो कर रोज़ानो मुंहिंजा प्यारा, छोटू जी थो मुंहिंजा सोहणा, छोटू जी थो मुंहिंजा प्यारा, छोटू जी थो मुंहिंजा सोहणा, छोटू जी थो। तोसां ऊचाई दोसो जंहिंखे कुटी खणे, तुंहिंजो थिए मुखालिफ़ ॾींहं पंहिंजा सो घणे। ओ तोसां ऊचाई दोसो जंहिंखे कुटी खणे, तुंहिंजो थिए मुखालिफ़ ॾींहं पंहिंजा सो घणे। तकलीफ़ कंहिं बि कख जी तो दे नथो सहां, सिर्फ़ जो माथो घोरियां दिल भर तुंहिंजे मथां। मुंहिंजे जीअण जो आहीं सोहणा तूं ई हिकु बहानो मुंहिंजा प्यारा, छोटू जी थो मुंहिंजा सोहणा, छोटू जी थो मुंहिंजा प्यारा, छोटू जी थो मुंहिंजा सोहणा, छोटू जी थो। तूं टहक ॾेई खिलंदो कर सड़े भल जा ज़मानो, तूं टहक ॾेई खिलंदो कर सड़े भल जा ज़मानो। मुंहिंजी तो ही सभिनी सां तुंहिंजो वेठो वा दीवानो मुंहिंजा प्यारा, छोटू जी थो मुंहिंजा सोहणा, छोटू जी थो मुंहिंजा प्यारा, छोटू जी थो मुंहिंजा सोहणा, छोटू जी थो। कर भर वसो तू प्यारा आज ज़मान जो, सामन आहियां मां तुंहिंजी इज़त ऐं जान जो। ओ कर भर वसो तू प्यारा आज ज़मान जो, सामन आहियां मां तुंहिंजी इज़त ऐं जान जो। जैसी आया मजियरो तू एतबार कर पिरी, ए प्यार मुझू बाहूं तू हार कर पिरी। पंहिंजी अखियुनि में हरदम मूं लाइ ठाहे रख ठिकाणो मुंहिंजा प्यारा, छोटू जी थो मुंहिंजा सोहणा, छोटू जी थो मुंहिंजा प्यारा, छोटू जी थो मुंहिंजा सोहणा,
छोटू जी थो तूं टहक ॾेई खिलंदो कर सड़े भल जा ज़मानो तूं टहक ॾेई खिलंदो कर सड़े भल जा ज़मानो मूड़ी तो ही सभी साथ जो वेठो वा दीवानो मुझा प्यारा छोटू जी थो मुझा सोहणा छोटू जी थो मुझा प्यारा छोटू जी थो मुझा सोहणा छोटू जी थो मुझा सोहणा छोटू जी थो मुझा प्यारा छोटू जी थो वाह 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 बहितरीन बहितरीन माशाल्लाह हिन दफ़े तव्हां सभु नयूं धुनूं आंदियूं आहिनि ऐं नया गाना आंदा आहिनि। जी मुंहिंजी फितरत इहा हूंदी आहे त माना रोज़ु रोज़ु ॻायल गाना जेके आहिनि सो ॿियनि जा छो ॻाइजनि जेकर पंहिंजो आवाज़ु अलासी ॾिनो आहे त वरी भला चलो ठीकु आहे धुन माण्हू खणी ॻाए सघे थो पर शाइरी आहे हुन में थोरो नवाण हुजे त बहितर आहे। न न इलाही सुठो ऐं हिन दफ़े मूंखे इलाही चेंज लॻो आहे तव्हांजे अंदाज़ में बि। इनशाला तव्हां ॾींहों ॾींहुं चेंज ॾिसंदव छो त हींअर बि असां चरनि वांगुरु हिन कम में घिरी पिया आहियूं इश्क त हूअं असांखे पंहिंजे फन सां आहे। सुठी ॻाल्हि आहे ऐं थोरो शाइरी बि चेंज हुजे थोरा रोमेंटिक गाना बि हुजनि सैड सॉन्ग्स बि हुजनि पर थोरा रोमेंटिक वधीक हा छा आहे त पहिरियां साइड सॉन्ग हुयो त वरी उहो तव्हांखे ॿुधायोसीं वरी हीअर थोरी ख़ुशी वरी थी वई अहिड़े हिसाब सां माना गीत जेके आहिनि मां मुंहिंजी सोच इहा हूंदी आहे त को बि हिकिड़ो मौज़ू न हुजे हुन में मौज़ू थोरा चेंज हुजनि राग बि चेंज हुजनि सिस्टम ईअं ई हूंदो आहे। अच्छा हींअर छा सिर्फ़ु सिंधी गाननि ते तरजीह पिया ॾियो या सराइकी बलोची कुझु मिक्स ॻायो दरअसल मां हूअं त बाई कास्ट मुंहिंजी ज़ात बिरोही आहे हिन चकर में दरअसल मूंखे जेके बलोचिस्तान जा जेके दोस्त आहिनि उन्हनि मूंखे बिरोही नंबर करायो आहे। अच्छा सो बिरोही नंबर छो त मां आहियां बि बिरोही हूअं पर असां सिंध जी पैदावार आहियूं त असांजी थोरी बिरोही उन्हनि खां थोरी असांजी माना वीक आहे असांखे चवंदा आहिनि तव्हां सिंध जा बिरोही आहियो असां चवंदा हुआसीं बिल्कुलु सिंध जा बिरोही छो त ॼावा हिते हूं पलिया हिते हूं ऐं बिल्कुलु असांजी थोरो जेको लहजो जेको आहे सिंधी लहजो आहे पर बिल्कुलु उन्हनि रिहर्सल वग़ैरह सॼो कराए पंहिंजे हिसाब सां मूंखे 10 गाननि ते मुश्तमिल एल्बम करायो अथनि। अच्छा माशाल्लाह तमामु हुन में फुल म्यूज़िक जेको आहे बलोची तमामु सुठो इंशाल्लाह मां शेयर कंदुसि तव्हांखे ज़रूरु त अॼु बि असांखे का अहिड़ी वैरायटी ॿुधण में ईंदी या अॼु सिर्फ़ु सिंधी ई ॿुधाईंदा? न तव्हां वरी बिरोही सम्झंदव कोन न हुनजे करे तव्हांखे हा मां त कोन सम्झंदव सम्झण वारा सम्झंदा। चलो ठीकु आहे को मसइलो न आहे तव्हांखे ॿुधाईंदासीं बिल्कुलु कुझु न कुझु त तव्हांखे हुनजो ॿुधाईंदासीं कुझु फ्लेवर हुजे कुझु न कुझु तव्हांखे ॿुधाईंदासीं तमामु। अच्छा हिकिड़ो थल आहे मां तव्हांखे थोरो ॿुधायां माना बिरावी में थोरो आहे मल्हार 13 रविया पर पोइ हुनजी ट्रांसलेशन कंदव ट्रांसलेट ॿुधाईंदोसां तव्हां 13 रहिया बाबा ओ कने दोस्ताना शहरान दुश्मन करे नो बंद जियो माशाल्लाह शोभी भाई जियो शहरान दुश्मन करे नो बंद अल्लाह करो हुशगो का जिंद उकने जेबाना शहरा उकने दोस्ताना शहरान दुश्मन करे नो बंद अल्लाह करो हुशगो का जिंद भोला करो हुशगो का जिंद बरेवा तंबूरा न तारे अल्लाह बात करो यार न शहरे गले सट बरेवा तंबूरा न तारे अल्लाह बात करो यार न शहरे
घने से बना शरा दुश्मन करे नो बंद अल्लाह करो हुशगोफ्ता जिंद भोला करो हुशगोफ्ता जिंद अल्लाह करो हुशगोफ्ता जिंद वाह 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 मादर को म्यूजिक एंजॉय पई किया सम्झ में कुछ भी कोन आयो हाणे ट्रांसलेशन कयो हिन जी जी ट्रांसलेशन इन जी आहे त माना मूंखे दोस्त जे शहर खां जिन बंदि कयो आहे जेके मूंखे पंहिंजे दोस्त खे नथा ॾिसणु छॾनि अच्छा सो अला साईं तूं उन्हनि खे जेको आहे सो सम्झ ॾिजांइ या उन्हनि खे सिंधी में जीअं चवंदा पुॼजांइ हिनखे अच्छा अच्छा सो ऐं माना जीअं माना पंहिंजो साज़ माना जेको गिटार आहे या कुझु बि आहे मां ॻाईंदो थो अचां ऐं उनजे शहर जे चए थो त माना उनजे शहर खे आबाद कजांइ अच्छा अला साईं उनजे शहर खे आबाद कजांइ मां हिन साज़ जे सदके माना ॻायां थो कयां थो अहिड़े हिसाब सां सही 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 तमामु वाह सुठी वाह हिनजी ट्रांसलेशन माशाल्लाह माशाल्लाह बहितरीन न न म्यूज़िक त हुअं ई इन तरह जा जेके बि हूंदा आहिनि उहे ॾाढा मज़ेदार हूंदा आहिनि जी अंदर जा माण्हू जा वारो थी पवंदा आहिनि न तो माना हिकिड़ो ऑटोमेटिक केॾो परेशान हूंदो आहे छो कि भाई जो परेशान होता है ना तो वो ऑटोमेटिक खुश हो जाता है ये ऐसा म्यूजिशियन है बलोची अच्छा इहा त वरी कल्चर में बि आहे न मतिलबु तव्हांजे त इहा म्यूज़िक इन तरह बिल्कुलु बिल्कुलु असांजे कल्चर में आहे इहो असांजा हुते तमामु असां त हिकिड़ो हिते सीधे साधन कपिड़नि में अचूं था पर उतां जो हुनजो गेटअप ई अलॻि हूंदो आहे अच्छा हुननि जो गेटअप हूंदो आहे हुननि जो बिल्कुलु सुहिणे तरीक़े सां पंहिंजो अची करे किन खे तंबूरा हूंदा आहिनि के त बाजनि ते ॻाईंदा आहिनि पर उन्हनि जो लिबास ज़रूरु उहो बलोची उन्हनि खे हूंदो आहे अच्छा हा उते छा साज़ छा आहिनि उतां जा साज़ ख़ासि करे उन्हनि जा बेंजो त हुननि मशहूरु आहे हूअं बि बेंजो घणो हुते हूंदो आहे सुरंदो दंबूरो घणो ऐं रबाब इहे साज़ आहिनि तमामु मिठा साज़ आहिनि इहे ज़बरदस्त बहितरीन ऐं हींअर कुझु एल्बम वग़ैरह जी तरफ़ आया आहियो जी बिल्कुलु इहो एल्बम कयो आहे न बिराही बि एल्बम इन खां अलावा इन खां अलावा एल्बम जेके आहिनि सो हाणे मां पंहिंजे फ्रेश गाना जेके आहिनि सो उहे बि काफ़ी ठाहिराया अथमि ऐं हाल ई में मुंहिंजो हाणे हिकिड़ो गानो मशहूरु थियो टिकटॉक ते ॾाढो 50,000 माण्हुनि हुन जा वीडियो ख़ाली मुंहिंजी आईडी था अरे वाह ठाहिया वाह। माशाल्लाह हूअं त मिलियन ताईं काफ़ी इंडिया में काफ़ी दोस्तनि काफ़ी फनकारनि बि मुंहिंजे हिन गाने खे फॉलो कयो हिते भली तूं सज़ा ॾे हलंदे नेठि ख़ुदा ॾे वाह उते शाहिदी ॾींदो साईं मुंहिंजे प्यार जो सही। कातिल तूं आहे इहो मुंहिंजो गानो माशाल्लाह सुठो काफ़ी टाइम खां पोइ इहो मुंहिंजो गानो लॻो इहो आज माशाल्लाह पहचान थोरी घणी थी वई ऐं दिलि में इहो ख़ुशी थी केतिरो टाइम थियो आहे हिन गाने खे रिलीज़ इनखे तक़रीबन माना इहो हालांकि मां टिकटॉक ते रखियो हो गानो ऐं ईअं चैनल ते मुंहिंजो थियल हो आवाज़ चैनल ते पोइ उतां इहो गानो वायरल थी वियो अच्छा। उन खां बाद में वरी मूं हुनखे जेको आहे नए सिर वरी रिकॉर्ड कयो ख़ाली बाजे ते ॻायो हो पोइ हुनखे दोस्तनि पसंदि कयो पोइ उतां वाह वाह इहा सुठी ॻाल्हि आहे को न को गानो पुराणो ई तव्हांजो अगरि क्लिक थी थो वञे त उहा सुठी ॻाल्हि आहे पर छा तव्हां ख़्यालु रखंदा आहियो त शाइरी सुठी हुजे शाइर सुठो हुजे ऐं जेको बि मां ॻायां उहा सुठी शइ मयारी शइ हुजे बिल्कुलु बिल्कुलु मुंहिंजी इहा सोच हूंदी आहे त सुठी शइ हुजे ऐं जीअं मां चैनल ते ॻायां थो त चैनल ते बि ॻाइण जहिड़ी हुजे या घरनि में माण्हू ॿुधनि था कनि था त हिकिड़ी वर्गल शाइरी जेकी आहे न उहा पाण खे पसंदि आहे सुठी शाइरी हुजे ऐं सुठा शाइर मूंखे पसंदि आहिनि जीअं ज़ाहिद शेख साहिबु आहे साईं अख्तियार शाह आहे या उस्ताद ग़ुलाम क़ादिर घायल साहिबु उस्ताद बुखारी इन्हनि जी ख़ासि करे मां ॻाईंदो आहियां शाइरी सही माशाल्लाह इहा त सुठी ॻाल्हि आहे पोइ हींअर छा था ॿुधायो जी हींअर तव्हांखे बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत गीत आहे उहो तव्हांजे पेश नज़र कयूं था हुनजो शाइर आहे अदा ख़ादिम सियाल तमामु सुठो शाइर आहे सो तव्हांजी पेश नज़र आहे ये असांजे ब्रेक कोन्हे घड़ोली भर दी तीसरे यो फास्ट आप पर थोड़ा टेम्पो यार मुंहिंजो गदारवा हू मूंखे ॾींदो हज़ारा ये नहीं बजेगा पीले से आ जाओ पीले चौथा काला कर लो चौथा काला उसके बाद अच्छा इहा बि हिकिड़ी लैंग्वेज आहे म्यूज़िक जी चौथा काला कर लो हाँ ये भी एक लैंग्वेज होती है ना चौथा काला पीला गाना कौन सा है
बेकदरो दुनिया में कदे यार न कजा, बेकदरो दुनिया में कदे यार न कजा। ओ वफादार ॾिसी अत्यार छा तंहिंसां वञी तूं प्यार कजा। समझी हल तूं सुहिणा धक प्यार जा ॾुखिया थई, महबूबन जा हूंदा आज़ार बि ॾुखिया थई। समझी हल तूं सुहिणा धक प्यार जा ॾुखिया थई, समझी हल तूं सुहिणा धक प्यार जा ॾुखिया थई। महबूबन जा हूंदा आज़ार बि ॾुखिया थई। समझी हल तूं सुहिणा धक प्यार जा ॾुखिया थई, समझी हल तूं सुहिणा धक प्यार जा ॾुखिया थई। समझी हल तूं सुहिणा धक प्यार जा ॾुखिया थई, समझी हल तूं सुहिणा धक प्यार जा ॾुखिया थई। महबूबन जा हूंदा, महबूबन जा हूंदा आज़ार बि ॾुखिया थई। समझी हल तूं सुहिणा धक प्यार जा ॾुखिया थई, समझी हल तूं सुहिणा धक प्यार जा ॾुखिया थई। मजबूर हूंदो आ, महबूब पोइ बि मगरूर हूंदो आ। आशिक तोड़े मजबूर हूंदो आ, महबूब पोइ बि मगरूर हूंदो आ। दिल पर जाही दिल ते, दिल पर जाही दिल ते हूंदा वार बि ॾुखिया थई। समझी हल तूं सुहिणा धक प्यार जा ॾुखिया थई, समझी हल तूं सुहिणा धक प्यार जा ॾुखिया थई। छलन कंहिंजी दिलड़ी अड़े छल, रोई गुज़ारी तो आ पिरीअ सवा पल। छलन कंहिंजी कंहिंसां दिलड़ी अड़े छल, रोई गुज़ारी तो आ पिरीअ सवा पल। प्यार वारनि जा प्यारा, प्यार वारनि जा प्यारा इंतज़ार बि ॾुखिया थई। समझी हल तूं सुहिणा धक प्यार जा ॾुखिया थई, समझी हल तूं सुहिणा धक प्यार जा ॾुखिया थई।
आसार बि ॾुखिया अथई सम्झी हल तूं सोहणा धक प्यार जा ॾुखिया अथई सम्झी हल तूं सोहणा धक प्यार जा ॾुखिया अथई महबूबन चाहूं था आसार बि ॾुखिया अथई सम्झी हल तूं सोहणा धक प्यार जा ॾुखिया अथई सम्झी हल तूं सोहणा धक प्यार जा ॾुखिया अथई महबूबन चाहूं था आसार बि ॾुखिया अथई सम्झी हल तूं सोहणा धक प्यार जा ॾुखिया अथई सम्झी हल तूं सोहणा धक प्यार जा ॾुखिया अथई सम्झी हल तूं सोहणा धक प्यार जा ॾुखिया अथई बहितरीन बहितरीन इन खां पहिरियां जेको तव्हां सॉन्ग ॻायो पिया उहो बि तव्हांखे ॾाढो सुठो पियो लॻे पर तव्हांजी जेको आहे म्यूज़िक मैच न थी न उहो सघी ॻाईंदासीं उहो ॻाइजो बिल्कुलु रिहर्सल कजो हुन ते उहो सुठो पियो लॻे ऐं हीअ बि सुठो आहे हीअ कंहिंजो लिखियलु आहे ही सैयद अख्तियार शाह जी शाइरी आहे अच्छा अच्छा सही ज़बरदस्त हिते वठूं था ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं आरंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम 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 यार मुंहिंजो गदारवा मूंखे ॾींदो हज़ारवा यार मुंहिंजो गदारवा हू मूंखे ॾींदो हज़ारवा मूंखे ॾींदो हज़ारवा मूंखे ॾींदो हज़ारवा जंहिं प्रिय कयो बीमारवा यार मुंहिंजो गदारवा हू मूंखे ॾींदो हज़ारवा यार मुंहिंजो गदारवा हू मूंखे ॾींदो हज़ारवा मूंखे ॾींदो हज़ारवा मूंखे ॾींदो हज़ारवा जे प्रिय कयो बीमारवा यार मुंहिंजो गदारवा हू मूंखे ॾींदो हज़ारवा यार मुंहिंजो गदारवा हू मूंखे ॾींदो हज़ारवा दर्द ॾई मूंखे खिलंदो वते थो क्या सुन मूं ते हुनखे अचे थो ओ दर्द ॾई मूंखे खिलंदो वते थो क्या सुन मूं ते हुनखे अचे दर्द ॾई मूंखे खिलंदो वते थो क्या सुन मूं ते हुनखे अचे थो अला पोइ बि थियो बेज़ारवा यार मुंहिंजो गदारवा हू मूंखे ॾींदो हज़ारवा यार मुंहिंजो गदारवा हू मूंखे ॾींदो हज़ारवा मूंखे ॾींदो हज़ारवा मूंखे ॾींदो हज़ारवा जे प्रिय कयो बीमारवा यार मुंहिंजो गदारवा हू मूंखे ॾींदो हज़ारवा यार मुंहिंजो गदारवा हू मूंखे ॾींदो हज़ारवा मुंहिंजी ज़ख़्मी करे वियो प्यार ॾई थी मूं
मूंखां परे वियो दिल मुझी ज़ख्मी करे वियो प्यार ॾई थी मूंखां परे वियो दिल मुझी ज़ख्मी करे वियो प्यार ॾई थी मूंखां परे वियो ॾई वियो मूंखे वीचारवा यार मुंहिंजो गदारवा मूंखे ॾींदो हज़ारवा यार मुंहिंजो गदारवा हू मूंखे ॾींदो हज़ारवा मूंखे ॾींदो हज़ारवा मूंखे ॾींदो हज़ारवा जंहिं पीड़ीअ कयो बीमारवा यार मुंहिंजो गदारवा हू मूंखे ॾींदो हज़ारवा यार मुंहिंजो गदारवा हू मूंखे ॾींदो हज़ारवा आदम सियाल काॾे वञा मां कंहिंखे वञी भला तां ॾियां मां आदम सियाल काॾे वञा मां कंहिंखे वञी भला तां ॾियां मां आदम सियाल काॾे वञा मां कंहिंखे वञी भला तां ॾियां मां दिली दोस्त थियो अॼु धारवा यार मुंहिंजो गदारवा हू मूंखे ॾींदो हज़ारवा यार मुंहिंजो गदारवा हू मूंखे ॾींदो हज़ारवा मूंखे ॾींदो हज़ारवा मूंखे ॾींदो हज़ारवा जंहिं ज़िंदगी कई मुंहिंजी वारवा यार मुंहिंजो गदारवा हू मूंखे ॾींदो हज़ारवा यार मुंहिंजो गदारवा हू ॾींदो मूंखे हज़ारवा यार मुंहिंजो गदारवा हू मूंखे ॾींदो हज़ारवा ज़बरदस्त अॼु त इलाही डिफरेंट शाइरी तव्हांजी ॿुधण लाइ मिली आहे बड़ी ऐं महिरबानी। ॾाढी सुठी शाइरी इलाही सुठा सॉन्ग्स तव्हां माशाल्लाह अॼु परफॉर्म कया आहिनि ऐं इहो हिकिड़ो सुठो चेंज आहे तव्हांजे लाइ न छा आहे त जॾहिं साईं सां मुंहिंजो राब्तो थींदो आहे अज़हर साहिब जो मां थोराइतो आहियां ऐं हुननि जी वॾी महिरबानी आहे जॾहिं मूंखे चवंदा आहिनि मुंहिंजो ज़हन ठही वेंदो आहे मां चवंदो आहियां त सुठियूं शयूं नयूं शयूं हा, हा। खणी ईंदासीं सुठी ॻाल्हि आहे। प्रोग्राम आहे चैनल जो प्रोग्राम आहे यादगार प्रोग्राम आहे जेतिरो सुठो थिए त असांजे लाइ भलो आहे न चैनल जे लाइ सुठो आहे। बिल्कुलु बिल्कुलु ऐं इन में ज़ाहिर आहे तव्हांजी महिनत बि आहे ऐं तव्हां पंहिंजो पाण में चेंज बि आणियो था हर जेको आहे फ़नकार इहा ई कोशिशि कंदो आहे त मां बहितर खां बहितरीनु कयां हा जी बिल्कुलु हक़ीक़त आहे ऐं का नई शइ मार्केट में आणियां या कंहिं शो में वञा थो त का नई शइ खणी वञा त उन सां उनजी पर्सनैलिटी ते बि वॾो फ़र्क़ु पवंदो आहे ऐं शोभी भाई त हूअं ई ऑलराउंडर आहिनि माशाअल्लाह सां शोभी भाई ज़बरदस्त थैंक यू। और किरण पता है क्या, ये सुनने वाले जो होंगे म्यूज़िक के जो लोग होंगे ना जो सुन रहे होंगे, एक तो वो है जो हमारी ये पोइट्री सुन रहे हैं, शायरी सुन रहे हैं, कंपोजिशन सुन रहे हैं, लेकिन जो धुन अभी इन्होंने गाई है ना यकीन माने उसमें जो लय का एक चक्कर है जिसे कहते हैं रिदम में आना एक चक्कर होता है ना, वो बड़ी मुश्किल जगह थी। तो मैं ये देख रहा था कि शायद ये माफ़ी चाहता हूँ ये गलत हो रहे हैं, लेकिन ऐसा नहीं है कि ये वो चक्कर पूरा करके जब वापस आए तो मुझे बड़ी हैरत हुई कि ये कंपोजिशन बड़ी मुश्किल थी जो इन्होंने गाई है। तो आई रियली अप्रिशिएट यू सर। नहीं माशाल्लाह माशाल्लाह। ये तो म्यूजिशियन और एक सिंगर का एक जो रिलेशन होता है आपस में वो समझना और उसको फिर परफॉर्म करना ये बड़ा जब ये सेकंड बार आया ना तो उसे मैंने एंजॉय किया फिर कि हाँ ये बड़े मजे की जगह है। नहीं लेकिन ये वैसे जो ओरिजिनल धुन है आबदा परवीन साहिबा की है, कितनी मुश्किल है, कितनी मुश्किल है ये, और ये उनका जो गीत है बहुत ऑलरेडी वो जो परफॉर्म कर चुकी हैं वो मेरा ख्याल है कोई नहीं कर सकता। हालांकि मैं इतनी कोशिश करता हूँ क्योंकि मैंने अपना रूहानी उस्ताद माना हुआ है, मगर फिर भी मैं वैसा बिल्कुल नहीं गा सकता, ना गा पाया आज तक। उन जैसा तो खैर कोई भी नहीं हो सकता। अच्छा हिकिड़ी त चेंज माशाल्लाह या तव्हांजे गाननि जी सूरत में असांखे नज़र आई आहे, ॿी चेंज मूंखे तव्हां में इहा नज़र आई आहे, तव्हां पंहिंजो वेट घटायो आहे छा भला? हाँ जी मां पंहिंजो वेट घटायो आहे। हा न, मूंखे महसूसु थिए पियो, मां सोचां पई त मां तव्हां खां पुछां पर मूंखां विसरी पियो वञे। हा दरअसल छा आहे त तव्हांखे ख़बर आहे त हिकु असां फ़नकार माण्हू ऐं ॿियो वरी जेको आहे सो वञूं वज़न असांजो वधंदो वञे त पोइ इहो सुठो बि न आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त बीमारी ख़ासि करे अॼुकल्ह वज़न जे वजह सां थिए थी।
सो माण्हू बेसरो बि लॻे थोल में ऐं उन खां अलावा माना बीमारियूं बि माण्हू खे वकोड़े वञनि। सो उनजे करे हिमत करे मां तक़रीबन 3 महीननि में मां तक़रीबन 1.5 कलाक वॉक करे अरे वाह, ऐं पंहिंजो वज़न जेको आहे सो या त पोइ हिकिड़ी मोटिवेशन थी न, मतलब असांजे फनकारनि जे लाइ, शो भाई आपके लिए भी मोटिवेशन है ये देखिए ये अपनी ज़िंदगी में से 1.5 घंटा निकालते हैं, वॉक करते हैं, आप भी निकालें। सुबह सवेले नमाज़ अज़र भा तव्हां बि ॿियो कहिड़ा मोटो हिते? हम लोग मोटे हैं क्या, मतलब क्या? नहीं मोटे वैसे नहीं, मतलब जे हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, वॉक त लाज़मी कजे, चाहे इंसान मोटो हुजे चाहे सनड़ो हुजे, वॉक ज़रूरी आहे। छा आहे त अॼुकल्ह माण्हू इन सोच में वेंदा आहिनि त असां मोटा हुजूं त वर्जिश कयूं, पंहिंजो वज़न हटायूं। पर मां तव्हांखे ॿुधायां त वर्जिश तव्हांजो मूड जेको आहे न एॾो सही थी वेंदो, सुबुह जो तव्हां उथंदव तव्हांजी दिलि न चवंदी, पर जेॾी महिल तव्हां थोरो 5-10 मिंट कंदव न तव्हां चवंदव त मां छो न पियो कयां, पाण मां अॼु ही सुतो पियो हुउसि, तो बहुत मूड उसमें इतना अच्छा हो जाता है, यानी कि फिर सारा दिन जो है ना आपका जिस्म जो रबड़ की तरह हो जाता है। टाइम कंदा आहियो जी सुबह जो टाइम अञा बि कयो था? हाँ 6:30 बजे। हाणे त माना आदत थी वई आहे, नथो कयां त मज़ो नथो अचे। ज़बरदस्त, ऐं उन खां अलावा कुझु खाधो बि माना उन में केयर कई आहे, जिते 2 मानियूं खावां पोइ हिकिड़ी थो खावां हाणे, इहो बि इहो आहे। सही वरी आहे। मिठाण खे बि थोरो माना बिल्कुलु चांहि त मां पाण एॾी ख़ासि न आहियां पीअंदो, जिते मिली त सही आहे, न त बसि को मसइलो न आहे। सही। ऐं फिकी पीअंदा आहियो, मिठी पीअंदा आहियो? जी माना नॉर्मल, मिठी न फिकी, नॉर्मल हूंदी आहे सही, उहा हिसाब। मतलब खाधे ते बि कंट्रोल कयो आहे, यानी मानी जो जेको पोर्शन असां चवंदा आहियूं त थोरो पोर्शन लिमिटेड करे छॾिजे, त उन में जेको आहे तव्हांजी डाइट बि सही रहंदी। पर प्रोटीन्स वग़ैरह त वठंदा हूंदा न, जीअं दाल थी वई, अंडो थी वियो, मच्छी थी वई, इहे शयूं त खाईंदा हूंदव न? इहे बिल्कुलु खाऊं था, पर इहो माना जेको हिकिड़ो पेट माण्हू भरे खाईंदो न, पर उन में पोर्शन उन में हा न ॼण खाधो हिकिड़ो तव्हां घणो खाईंदव त ऑटोमेटिक ॼण तव्हां ते होल थी बीहंदो आहे शइ, पर तव्हांखे थोरी बुख हुजे एतिरो माना तव्हां खाधो खाओ। ऐं उन खां अलावा कोशिशि मूं इहा कई आहे त माना ॾींहं जो थोरी घणी माना मानी वग़ैरह खावां, राति जो त माना सफ़ा न। अच्छा, हाँ रात जो माना सफ़ा थोड़ो हिकिड़ो चौथाड़ वग़ैरह चांवरनि जा भला शौक़ीन आहियो खाइण जा? बिल्कुलु बि न आहियां मां चांवरनि जो शौक़ीन। अरे इहा त पोइ ग़लति ॻाल्हि करे छॾियो, तव्हांजी मुंहिंजी पोइ न हलंदी। हलो न बसि इहो आहे जो कॾहिं दाल चांवर थींदा आहिनि त मुंहिंजी घरवारी आहे उहा शौक़ीन आहे हिन दाल चांवरनि जी, उहा कंदी आहे त पोइ कॾहिं कॾहिं खाईंदो आहियां। असां सिंधी, असांजे घर में दाल चांवर न हुजे ईअं थी नथो सघे। जी जी दाल चांवर खाईंदा आहियूं, इहा ॻाल्हि। बाक़ी बिरयानी वग़ैरह या हाणे माना उहो घटि करे आहियां सफ़ा। अच्छा अच्छा, न न इहा सुठी ॻाल्हि आहे, पर चांवरनि जी मां शौक़ीन, मां राति ॾींहं चांवर, मूंखे चांवर खपनि, मानी बि खाईंदी आहियां, चावल त चावल आहे न, त उन खां सवाइ मां न हली सघंदी हा आहियां। सही ॻाल्हि आहे, चांवर बि सुठी ॻाल्हि आहे, बहरहाल टेस्ट जे लाइ माण्हू खाई सघे थो। बाक़ी उहा जो तव्हांखे ख़बर आहे चांवर माना घणा खाइण करण बि त सही न आहिनि। हा उहो बि सही न आहे, पर जेको आहे छा कयूं, हाज़मे में थोरो मसइलो थी थो। वणनि था त छा कयूं। सिंगर्स अक्सर चावल नहीं खाते। नहीं खाते, आर्टिस्ट तो खा सकते हैं ना, होस्ट खा सकते हैं ना। नहीं आप खा सकते हैं, हम खा सकते हैं। अच्छा तव्हांखे त इलाही ख़्याल बि करणो पवंदो हूंदो हो बि इन्हनि शयुनि जो? हा बिल्कुलु, मूंखे हाणे बिल्कुलु ख़्यालु करिणो पए थो। ऐं हक़ीक़त पुछो त मूंखे ॾाढो हींअर ॾाढो माना सुकून सुठो थो लॻे। मां पाण खे आईने में बि ॾिसां थो, मां चवां थो हाणे त हैंडसम थी पियो आहे, पहिरियां छा अटे जी बोरी लॻो पियो हुउसि, छा मूंसां शरो पहिरियां। न हिकिड़ो ओवरऑल लुक में बि फ़र्क़ु ईंदो आहे न। ऐं तव्हांखे ख़बर आहे त माना वॉक करण सां तव्हांजो चेहरो बि सुहिणो थींदो, ईअं न आहे त जिस्म चेहरे की खूबसूरती हो जाती है, क्या कि पसीना निकलता है न। ऐं यकीन कंदव मां जेसि ताईं पघर पंहिंजो बिल्कुलु छलछल न थी वेंदो आहे न पघर में सॼो माना, त ओसि ताईं मां इहा शइ जेको छॾींदो न आहियां। सुठी ॻाल्हि आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। या सुबह सुबह मोटिवेशन का जो पसीना है सर आप निकालेंगे तो उसमें तो बड़ी बात है ना, वो सेहत के लिए सही होता है। सेहत के लिए सही आहे, ऐं वाकई इहा मोटिवेशन आहे सभिनीनि जे लाइ, जेके बि असांजा मीडिया रिलेटेड भाइर भेनर आहिनि या मीडिया खां हटी करे बि तव्हांखे पंहिंजी सिहत जेकॾहिं सुठी रखणी आहे त तव्हां वॉक कयो। ऐं इहा वाकई हिकिड़े फ़नकार तव्हांखे मोटिवेशन ॾिनी आहे त हुन पंहिंजो पाण खे इन में मतिलबु आदी करे छॾियो वॉक जो। सुबुह जो असुर ॾेई उथे थो ऐं माशाअल्लाह सां वॉक करे थो, 1.5 कलाक पंहिंजो पाण ते ॾिए थो, उन सां सिहत बि सुठी ऐं जेको आहे तव्हांजी ड्रेसिंग बि तव्हां ते सूट कंदी, सुठी लॻंदी। सो इहा त वाकई सुठी ॻाल्हि आहे। ऐं तव्हां माशाअल्लाह सुठा था लॻो ऐं इन शइ खे कंटिन्यू रखिजो। छा आहे त मुंहिंजी हींअर एज थी वई आहे तक़रीबन 41 न ॿुधायो, अरे न ॿुधाइबी आहे, न मां ॿुधाईंदो आहियां, वरी मूंखे चवंदा आहिनि यार तूं 41 सालनि जो लॻी त कोन थो। न ॿुधाइबी मां आहे, चवंदो आहियां माशाअल्लाह तव्हां नंढड़ा आहियो, अञा 28 सालनि जा आहियो, माई अञा जेको आहे 16 खां मथे कोन थी माशाअल्लाह आहियां। तव्हां बि ॼण माना एॾा वॾा कोन था लॻो माशाअल्लाह। मां 16 जी आहियां। न न 16 15 बि न, हाणे एॾी बि नंढड़ी कोन आहियां। त बहरहाल अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे ऐं वॾी महिरबानी। वेंदे वेंदे जीअं त हाणे असांजो सेलिब्रेशन्स बि हलनि पियूं ऐं आज़ादी वीक बि आहे, त वेंदे वेंदे तव्हां खां जेको आहे कोई मिली नगमो बि ॿुधंदासीं। ऐं लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदव?
जी लास्ट में असांजो मैसेज इहो आहे त पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखनि ऐं वॉक खे पंहिंजी ज़िंदगी जो हिसो बणाइनि ऐं निमाज़ खे पंहिंजी ज़िंदगी जो हिसो बणाइनि। वाह वाह बेहतरीन। अगरि असां हिकिड़ो कलाकु निमाज़ खे ॾींदासीं, हिकिड़ो कलाकु वॉक खे ॾींदासीं त 2 कलाक जेके आहिनि सो 12 कलाकनि में 48 कलाकनि में असल राति ऐं ॾींहं खे असां ॾिसूं था त उन सां ज़िंदगी माण्हू जी सवरजी थी वञे। ऐं निमाज़ में तव्हांखे ख़बर आहे त रिस्क में बरकत, निमाज़ में अलाह साईं असांखे पैदा पंहिंजी इबादत जे लाइ कयो आहे। सो निमाज़ खे माण्हू पंहिंजी आदत बणाए ऐं वॉक खे पंहिंजी आदत बणाए, इंशाल्लाह उहे सेहतमंद रहंदा ऐं कॾहिं बि पोड़ा न थींदा। वाह वाह बेहतरीन बेहतरीन, ज़बरदस्त ज़बरदस्त। और थैंक यू शोएब भाई, इंशाल्लाह मंडे को मुलाकात होगी। थैंक यू आपका। आज आपने मुझे एक बेहतरीन ज़बरदस्त एहसास दिलाया कि आप पाकिस्तानी हैं शोएब भाई, ये बैच गिफ्ट करके बैच दिखाया। नहीं, असल में मेरे पास पड़े ही 2 थे वरना मैं सबके लिए लाती लेकिन कोई बात नहीं, दोबारा ले लेंगे और लेकर आएंगे। ये एक्चुअली मेरे पास बहुत पुराने पड़े हुए थे, तो घर पे होते हैं मेरे पास बैजेस, लेकिन ये पुराना नहीं लग रहा, मैं इससे ज़्यादा पुराना नहीं, क्योंकि मैं चीज़ों को बड़ा संभाल के रखती हूँ इस वजह से, तो वो हमेशा नई ही लगती है। और मुझे घर में माशाल्लाह जेके भी ॿार आहिनि न, सब भाई चोरी करे हलिया विया बैजेस, जेके बि जंहिंखे बि जेको नज़र आयो न, एॾा सुठा स्टम वटि बैजेस पिया हुया, सभु खणी हलिया विया। सो इहा त हिकिड़ी ज़ाहिर आहे ॿारनि जी नीड बि आहे हींअर, छो जो फंक्शन्स बि आहिनि ऐं असांजी बि नीड आहे, ऐं इंशाल्लाह पंहिंजी टीम खे बि ॾींदमि, ईअं न आहे। ऐं पायो, बिल्कुलु पायो, पर हिन जी हिफ़ाज़त बि करणी आहे। देखिए सब मासूमियत से देख रहे हैं कि बैज मिलेगा, है ना वो भी किरण देगी बैज हमें। ऐं मां इहो पई चवां त हिफ़ाज़त करणी आहे, सिर्फ़ु बैज पाइण जो मक़सदु इहो न आहे त असां पाकिस्तानी आहियूं या 14 ऑगस्ट अचण वारी आहे, जश्न आज़ादी जो ॾींहुं आहे, असांखे सेलिब्रेशन्स करणियूं आहिनि, न, इहो अहद बि करिणो आहे त हिन जी हिफ़ाज़त बि असांखे करणी आहे। हीअ सिर्फ़ु झंडो न आहे, असांजी सुञाणप आहे त जीअं इंसानु पंहिंजी माउ जी हिफ़ाज़त कंदो आहे, पंहिंजी न्याणी जी, पंहिंजी भेण जी, पंहिंजे औलाद जी हिफ़ाज़त कंदो आहे, हीअ मुल्क बि असांजी औलाद आहे, हीअ मुल्क बि असांजी माउ आहे, असांखे हिन जी बि हिफ़ाज़त करणी आहे, हिन जो ख़्यालु रखिणो आहे ऐं पंहिंजे झंडे जो बि ख़्यालु रखिणो आहे, हुनजी इज़त बि करणी आहे। ईअं न थिए जो जश्न आज़ादी वारो ॾींहुं गुज़री वञे ऐं झंडियूं असांखे हेठि नज़र अचनि, न, इहो कमु न थियणु घुरिजे। इहो अहद करिणो आहे त पंहिंजे परचम जी असांखे हिफ़ाज़त करणी आहे। सो इंशाल्लाह मंडे ते मुलाक़ात कंदासीं, वीकेंड आहे ऐं वीकेंड ते पंहिंजो इंजॉय कयो, खाओ पियो, ऐश कयो। मंडे ते मिलंदासीं, तेसि ताईं मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी वाह। सोनी धरती अल्लाह रखे, कदम कदम आबाद, कदम कदम आबाद तुझे, कदम कदम आबाद। कदम कदम आबाद, कदम कदम आबाद तुझे, कदम कदम आबाद। सोनी धरती अल्लाह रखे, कदम कदम आबाद, कदम कदम आबाद तुझे, कदम कदम आबाद।
कदम कदम आबाद, कदम कदम